अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। आउं आहियां शाहिद समूह। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते इस्लाम कोर्ट जे सहाफ़ियनि ते तशद्दुद ख़िलाफ़ दाबेची प्रेस क्लब अॻियां एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मेंबर दाबेची प्रेस क्लब जे सदर मक़सूद अहमद जोखियो, सैफुल मलूक शाह, शाहिद समूह, रोशन बपाणी, अली पंवर, हफ़ीज़ जोखियो चयो त इस्लाम कोर्ट पुलिस पारां एहतियात जी कवरेज दौरान बहितर सहाफ़ियनि ते तशद्दुद मज़म्मत जोॻो अमल आहे। सहाफ़ी मज़लूम माण्हुनि जो भरजलो थिए, इन्हनि जी आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था, पर अफ़सोस जो इन्हनि जो सिलो उनखे इहो ॾिनो वञे जो उन ते तशद्दुद करे, उन ते कूड़ा केस दाख़िल करे उनखे हिसाए थो वञे, जेको क़ाबिल मज़म्मत जोॻो अमल आहे। सहाफ़ियुनि खे हिसाइणु बंदि करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में सॼी सिंध सरापा एहतिजाज हूंदी। इन मौक़े ते आसिफ़ जोखियो, सदाम पंवर, अयाज़ समूह, मोहम्मद सालिक अछी, बशाम जोखियो ऐं ॿिया पिण मौजूदु हुआ। प्रेस क्लब जे अॻियां सिविल सोसाइटी सहाफ़ियुनि पारां एहतिजाज पिया कयूं। कल्ह जेको इस्लाम कोर्ट में दो भील जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ लॻल धरणे खे उतां हटाइण लाइ जेको पुलिस बर्बरियत जो मुज़ाहिरो करे उते जे उन्हनि माण्हुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो, उन सां गॾोगॾु जेको सहाफ़ियुनि खे ऐं उतां जे जेको आहे सो सिविल सोसाइटी जे माण्हुनि खे तशद्दुद जो निशानो बणाए सहाफ़ियुनि खां सहाफ़ियों पर जो तशद्दुद पुलिस की तरफ से की गई है, हम उसकी शदीद मज़म्मत करते हैं और हुकूमत से हम मुतालबा करते हैं कि उनके ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई की जाए। वाक़ियो थियो आहे इस्लाम कोर्ट में सहाफ़ियुनि ते तशद्दुद थियो आहे, सिविल सोसाइटी वारनि ते। असां उनजी मज़म्मत था करियूं ऐं हुकूमत खे अर्ज़ु था करियूं, गुज़ारिश था करियूं, अपील था करियूं त ख़ुदारा सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़ दाबेची।